बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चमकता रहे तेरे रोज़े का मंज़र, सलामत रहे तेरे रोज़े की जाली। मुझे भी अता हो वो जज्बे अबू ज़र, मुझे भी अता हो वो शौक़े बिलाली। ए नज़र में जमाले हबीब खुदा, उनकी तस्वीर सीने में मौजूद है। जिसने लाकर कलाम इलाही दिया, वो मोहम्मद मदीने में मौजूद है। फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले आला, झूम कर कह रही हैं ये बातें सबा। ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ, जैसी खुशबू नबी के पसीने में है। माना हमने कि जन्नत बहुत है हसी, छोड़ कर हम मदीना न जाएं कहीं। क्योंकि जन्नत में सब है मदीना नहीं, और जन्नत मदीने में मौजूद है। दोस्तों, इन वक्त मौजूद आयूँ रोज़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जे सहन जे अंदर। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां दोस्तनि जा दुरूद सलाम के क़बूल करे। असां पंहिंजा दुरूद पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदीअ तौर पेश करियूं था। इंशाअल्लाह थोड़ी देर में वरी वञिबो सलाम पढ़ण जे लाइ। मस्जिद नबी जे सहन जे अंदर मौजूद आहियूं। इन वक्त लाइव मंज़र आहिनि मस्जिद नबी जा। तमाम दोस्त दीदार भी करियो। अल्लाह रब्बुल आलमीन हर मुसलमान के मक्को ऐं मदीनो ॾेखारे। अल्लाह रब्बुल आलमीन हर मुसलमान के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रोज़े मुबारक जी हाज़िरी नसीब अता फरमाए। जो वजह कायनात है, कायनात सही है तो इन मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदके छई है। पाक पैगंबर हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं न हुजे हा, दुनिया जहान कायनात कुछ भी न हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन अच्छा असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो शान तमाम बुलंद कयो आहे। दुआ रब्बुल आलमीन का तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदके तमाम दोस्तन की हाज़िरी रब्बुल आलमीन कबूल फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खे इन दर्जे हाज़िर नसीब अता फरमाए, इन दर्जो ख़ादिम बनाए। जेके दोस्त लाइव ॾिसी रहिया आहिनि, आऊं फ़िल वक़्तु उन्हनि जा नाला नथो खणी सघां, लेकिन मूंखे उमेद है जब दुरूद शरीफ़ पढ़ंदो ईंदो उनजी हाज़िरी हिते लॻंदी ईंदी इंशाअल्लाह। जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे दुरूद पाक पढ़ंदा अचो ऐं सलाम पढ़ंदा अचो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते। थोड़ी देर में इंशाअल्लाह ताला बाबू सलाम दरवाज़े खां दाख़िल थींदुसि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रोज़े मुबारक ते वेंदुसि। सभु दोस्त लाइव हाज़िर रहिजो ताकि सभु जा सभु तव्हीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते दुरूद पाक। ॿाहिरां रोज़ो मुबारक आहे, अंदर बि तव्हांजा दुरूद ऐं सलाम पहुचंदा रहनि। कई सिकंदा हूंदा दोस्त इन दर जी हाज़िरी जे लाइ, कई दोस्त सिकंदा हूंदा हिते अचण जे लाइ। अॼु पंहिंजो अर्ज़ु जेको आहे हिते रखी छॾिजो, मन रब्बुल आलमीन तव्हांजे लाइ इंतज़ाम फरमाए। ऐं तव्हांजे लाइ दुआ गो आहियां मदीना मुनव्वरा खां अल्लाह रब्बुल आलमीन हर मुसलमान के नसीब फरमाए। हाफिज़ जावेद एरा अंदर हलूं था सलाम पढ़ने के लिए। सलाम उस पर के जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर के जिसने बादशाही में फ़कीरी की, सलाम उस पर कि जिसके घर में चांदी थी ना सोना था। अंदर हलंदा थी न सलाम पढ़ण हलंदा थी, पोइ बरकत पढ़ो इन रश कोन्हे। सलाम उस पर कि जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर कि जिसने बादशाही में फ़कीरी की, सलाम उस पर कि जिसके घर में चांदी थी ना सोना था, सलाम उस पर कि टूटा बोरिया जिसका बिछोना था, सलाम उस पर कि जिसने असरारे मोहब्बत जिसने समझाए, सलाम उस पर कि जिसने ज़ख्म खाकर फूल बरसाए।
असां सां गॾु मौजूदु आहिनि हिन वक़्तु भाउ कबीर साहब ऐं असांखे वठी आया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल फरमाए हिन जे अचण खे। हाफ़िज़ जावेद साहब, जावेद भाई थोड़ी तवजो हुजो। रोज़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सॼी सिंध तव्हांखे ॾिसी रही आहे हिन वक़्तु माशाअल्लाह। ॿिया दोस्त बि ॾिसी रहिया आहिनि, त हुनजे लाइ ख़ुशूसी दुआऊं घुरिजो। बाबा मोहम्मद शरीफ़ साहब, कबीर भाई जा वालिदैन, जुनैद जमशेद साहब, अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमाए। दोस्तो लाइव जेके बि ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे जी ख़बर आहे त आउं सभिनी जा नाला वठंदो आहियां, लेकिन हिन वक़्तु चूंकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रोज़े मुबारक ते पियो वञा सलाम पढ़ण जे लाइ, तो तव्हां बि पंहिंजा सलाम पेश कजो, दुरूद पाक जो विर्द जारी रखो ताकि रब्बुल आलमीन तव्हांखे बि हिन दर जी हाज़िरी नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे बि हिन दर जूं हाज़िरी नसीब फरमाए, आसानियूं पैदा फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हर इंसान जी मोहबत आहे, कई दीवाना परवाना मस्ताना जेके आहिनि उते जलसनि प्रोग्रामनि जे अंदरि मिलंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांजे लाइ दुआ घुरिजो। तव्हांजा सवाल सलाम सभिनी जा मूं बि ॾींदो रहंदो आहियां। हिन वक़्तु चूंकि जेके दोस्त लाइव आहिनि सभु ॾिसी रहिया आहिनि, उहे पंहिंजा सलाम पाण बि अर्ज़ु करियो। हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रोज़े मुबारक जे अंदरि बाबू सलाम गेट खां रवाना थींदासीं ऐं ज़ोहर जी निमाज़ जे अंदरि अञा 2 कलाक खनि आहिनि। उन खां पहिरीं हिन वक़्तु रश घटि आहे। अगर दुनिया में ज़ात मोहम्मद मुस्तफ़ा न होती तो ख़यालों की रंगीन जन्नत न होती, सितारों की दिलकश फसाने न होते, बहारों में नाजिक हकीकत न होती, घटाओं की आमद को सावन के रस्ते फ़ज़ाओं में बहकी बगावत न होती, हसीनों पे नूरे मुसर्रत न खिलता, निगाहों में शान मरवत न होती, फूलों पे ये रंग फीका सा रहता, नसीम में बहारा में निगहत न होती, फ़कीरों को इरफान हस्ती न मिलता था, जाहिदों को इबादत न होती, खुदाई में इंसाफ भी खामोश रहता, वल्लाह किसी की शफाअत न होती अगर दुनिया में ज़ात मोहम्मद मुस्तफ़ा न होती। मस्जिद नबी जा लाइव मंज़र आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन बार बार हिन दर जूं हाज़िरी नसीब फरमाए। हीअ आहे दोस्तो नात जी बरकत। हिकिड़े मिसकीन ऐं ग़रीब माण्हू खे अल्लाह रब्बुल आलमीन कीअं थो घुराए, इहा मोहबत आहे जेका हिते छिके अची वठी ईंदी आहे। बाबू सलाम गेट आहे, उन मां असां दाख़िल थी रहिया आहियूं। को बि दोस्त न बाबू सलाम हिते अचिबो न, हा सलाम हितां पढ़ो। सभु दोस्त दुरूद शरीफ़ पढ़ो, सभु दोस्त दुरूद शरीफ़ पढ़ो। जेके लाइव ॾिसो पिया सभु दुरूद पढ़ो। बाबू सलाम अंदर हाँ अॻियां आयो हलो लाइन ठाहींदा हलो, दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो, दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबी व अला आलिहि वसहबिहि व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबी व अला आलिहि वसहबिहि व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबी व अला आलिहि वसहबिहि व बारिक वसल्लम। अस्सलामु अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभु दोस्त दुरूद शरीफ़ पढ़ो, सभु दोस्त जेके लाइव ॾिसो पिया सभु दुरूद शरीफ़ पढ़ो। जेके बाद में अचनि अल्लाह उनजी बि हाज़िरी क़बूल कजे। हिन वक़्तु 32 माण्हू आहिनि जेके ॾिसी रहिया आहिनि। सभिनी जा सलाम इंशाअल्लाह ताला ॾीबा ऐं जेके जलसनि जे अंदरि मिलनि था उन सभिनी जा सलाम, सॼी सिंध वारनि जा सलाम, बल्कि बलोचिस्तान वारनि जा सलाम, जिते जिते दोस्त नातूं ॿुधनि था सभिनी जा सलाम इंशाअल्लाह मुंहिंजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बूल कंदो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जा सलाम क़बूल कर। ए अल्लाह जा रसूल, ए अल्लाह जा रसूल मुंहिंजी सिंध जे अंदरि सभु सिखनि था जेके अचण जे लाइ। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जा सलाम क़बूल कर। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जा हाज़िर क़बूल कर। सभिनी अल्लाह रब्बुल आलमीन चई थी घुरा। हलो हलो अस्सलामु अलैकुम या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अस्सलामु अलैकुम या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अस्सलामु अलैकुम या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
अस्सलाम वालेकुम या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रसूलुल्लाह तुझे ना तू पढ़ी थे पूछना बार बार भाई साहब चलो हाजिर नसीब फरमाए। अस्सलाम वालेकुम या अबू बकर सिद्दीक रज़ी, अस्सलाम वालेकुम या उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह। या रसूलुल्लाह सॼी सिंध वारनि जा सभिनी जा सलाम क़बूल कजे, जेके दोस्त ॾिसनि पिया सभिनी जी हाज़िरी क़बूल कजे, जेके न ॾिसी सघिया बाद में ईंदा अल्लाह या अल्लाह जा रसूल उन्हनि जी बि हाज़िरी क़बूल कजे। यस रोज़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे हिते तव्हांजी हाज़िरी लॻी। अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल फरमाए, अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी मुस्लमान खे नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सभिनी दोस्तनि खे हिते वठी अचे। असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि दरबार में तव्हांजे लाइ दुआ कयूं। ख़ुदा करे तव्हांजी अखिड़ियूं बि अची करे ही मंज़र ॾिसनि। नबी पाक सां असां सां मोहबत कंदव न अल्लाह रब्बुल आलमीन इज़तूं ॾींदो। अल्लाह इज़तूं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल ॾींदो। सच्ची दिलि सां अल्लाह जे रसूल सां मोहबत करियो, इंशाअल्लाह बेड़े पार थी वेंदा। जिन कर प्यार मोहम्मद सां संसार मिली वेंदई, दुनिया त नंढी शइ आहे, रातार मिली वेंदई। सभु लोक ॾींदे इज़त मखलूक मोहब्बत में, घर गांव में घसल में भी गमचार मिली वेंदई। मूं में का बि ताक़त कोन्हे जो हिते पहुची सघां जेसिताईं ख़ुदा हुनजो रसूल महिरबानी न थिए। अल्लाह हुनजो रसूल महिरबानी थियंदा तॾहिं रब्बुल आलमीन घुराए थो। अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी हाज़िरी खे क़बूल फरमाए। इन वक़्त बि जेके ॾिसी रहिया आहियो दुआऊं घुरंदा रहो। अल्लाहुम्म सल्ली अला मुहम्मद। जेके ॾिसी रहिया आहिनि उन सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे मुंहिंजो बाबू सलाम गेट खां दाख़िल थींदे बाबे बकीर बीठल आहे। इन वक़्त बि तव्हांजा सलाम पहुची रहिया आहिनि। बाबुल बकी गेट आहे, हितां खां ॿाहिरि निकिरबो आहे। तव्हांजा सलाम सभिनी जा अल्लाह रब्बुल अल्लाह जो रसूल क़बूल करे। सभु दोस्त दुआनि में यादि आयो, बिल्कुलु सभई दोस्त हींअर लाइव ॾिसी रहिया आहिनि, उन जी दुआऊं खे यादि आयो त इंशाअल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे दर ॾेखारींदो। अल्लाह रसूल सां जो सदिके बेड़े पार कयो। ख़ुदा तव्हांजी परेशानी दूर फरमाए। अल्लाह सां सभिनी परेशानी दूर फरमाए। अल्लाह सभिनी खे हाज़िर नसीब फरमाए। अल्लाह हर परेशानी दूर फरमाए। अल्लाह सॼी सिंध वारनि जो ख़ैरु करे, मुंहिंजे हवाले कयो सॼे पाकिस्तान जो ख़ैरु करे। या अल्लाह सुभाणे 14 अगस्त आहे, पाकिस्तान जो ॾियारो मल्हाइनि था। अल्लाह इन ॾींहं ते पाकिस्तान आज़ादु थियो, पाकिस्तान जा हालात बहितर करे। रब्बुल आलमीन कश्मीर जी मदद करे, अल्लाह फ़लस्तीन जे मुस्लमान जी मदद करे, अल्लाह पाक जहान वारनि जो ख़ैरु करे। या रब्बुल आलमीन कोई न दर जो ग़ुलाम बना, सचो बना। असांजे नबी पाक सां खे हर परेशानी हाँ दुआ क़िबले जी तरफ़ जेको न क़िबलो इन तरफ़ आहे न, उन जी करे दुआ एॾी घुरबी। दुआ क़बूल करण वारो मुंहिंजो मालिक आहे।
ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके जेको आहे माण्हू दुआ घुरी सघे थो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। हेॾा ॿियो 2 मिंट अचो हेॾो। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कईं असांजा दोस्त इन वक़्तु तोखे की मोबाइल जे ज़रिए ॾिसी रहिया आहिनि, हू न अची सघिया, उन्हनि जा सलाम क़बूल करे। कई वीचारा पोड़ा कमज़ोर थी विया, दरवाज़े तड़पी न पहुची सघिया। अल्लाह पाक ऐं अल्लाह जा रसूल उन्हनि जी सिफ़ारिश कजी, क़यामत जॾहिं महशर जे मैदान में तो असांजी शिफ़ात कजी। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो असांजे माउ पीउ जे गुनाहनि खे माफ़ फरमा, असांजे उस्तादनि जे गुनाहनि खे अल्लाह रब्बुल आलमीन खे चयो रहियो उनजी सिफ़ारिश करे ॾी ताकी उन्हनि जा गुनाह माफ़ थियनि, क़यामत जॾहिं असांजो शाफ़ी बणिजे, सभिनी जे सलाम खे क़बूल कजे। जेके दुरूद व सलाम पेश कनि था परे परे खां, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जा दुरूद व सलाम क़बूल कर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि बारिक वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।